जिला रिपोर्टर जाम शुरू मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण शहर के खोसा मोहल्ला के रहवासी मोहम्मद वारिस कोरे जो नायब सदर ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान तालका सेवण इतलात सेक्रेटरी सिंध प्रेस क्लब सेवण से पैंजे पाड़े में गड रहंदड़ जमाली कौम के मानुन हमलो किया है जैसे करे गुलाम शबीर सेवाणी सदर ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान तालका सेवण के सदर के हुक्म से एक अहम मीटिंग थी गुजरी जैमें असांजी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन पाकिस्तान के मरकजी अगवान लाल बख्श भलाई गुलाम शबीर सेवाणी सदर सीनियर नायब सदर मोहम्मद अमीन चांडियो नायब सदर मोहम्मद वारिस कोरेजो इतलात सेक्रेटरी अब्दुल सलाम सोलंगी खजानची मोहम्मद अकरम आरबानी सिंध प्रेस क्लब सेवण के सदर आफ्ताब हुसैन शेख अब्दुल रशीद भमरो मोहम्मद अयाज भट्टी मोहम्मद सफ़र सेवाणी ऑफिसर सेक्रेटरी बियन दोस्तन इन मीटिंग में शिरकत कई मोहम्मद वारिस कोरेजो से थियल हमले की मज़ाहमत कई इन मीटिंग में यो फैसलो किया वियो त जवाबदार के गिरफ्तार किया वञे। अज सुबह जो 8 बजे या 8:15 बजे असांजे तालुके सेवण के नायब सदर मोहम्मद वारिस कोरेजो जो दरवाज़ो खड़कियो जी साईं रखी है जी पोस्ट वीडियो रखी है उन आधार से त साईं दरखो खड़कियो साईं जी निकतो तो उन 3-4 मानू साईं ते हमले करण शुरू किया धक लतू मुकू धक जैमें असां भी डिठो आ उन वीडियो में तो मीर हसन जमाली उन जो पुट दिल्ली जान जमाली हिकिड़ो उनजो भाणजा ऐं ॿियो जेको पुटु अथसि उहो हुन माना 4 ॼणा असांजे नायब सदर ते धक मुकूं हयूं जेके सुका धक आहिनि। असां थाणे ते बि हलूं था, थाणे खां बाद में असां सर्टिफिकेट वठी कोर्ट अस्पताल हलंदासीं, उहो सर्टिफिकेट वठंदासीं। उन सिलसिले में असांखे चेयरमैन साहब मूंखे सुबुह जो हुकुम कयो पर्सनल नंबर ते त बाबा ही तूं मीटिंग रखा ऐं उन खां पोइ ही सभिनी दोस्तनि गॾु असांजे हिकिड़े तंज़ीम जे हिकिड़े मुहज़्ज़ब नायब सदर सां या बेवाजबी छो थी आहे अज इन साथी आ सुभाणे बे साथी ते टे सां उन सिलसिले में मां वाइस प्रेसिडेंट पंहिंजी बैठक ते सभु दोस्तनि खे तकलीफ़ ॾिनी आहे माज़रत थो कयां तव्हां पंहिंजा कमकार सिराए तव्हां पहुता बि आहियो की लफ़्ज़ चई मां पंहिंजी जाइ वठां थो महिरबानी साईं न कयो न बाक़ी कार्रवाई साईं लाल बख्श आहे साईं असांजो मरकज़ी वाइस चेयरमैन साईं पाण इहो ॿुधाईंदा सो महिरबानी न कयो साईं।